नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कुंभ खां ख़बर ॾींदा हलूं त कुंभ जे वापारिन अली शेर पल जे घर में लॻियल धाड़ो वापस न थियण खिलाफ़ कुंभ पुलिस जे ड्रामे बाज़ी खिलाफ़ कुंभ में पुल बिरादरी जे समय माण्हुनि जो हिकु दफ़ो ॿीहर एहतजाज मुज़ाहिरो रैली में शहरी बि गॾिजी पिया। अली शेर पल, डॉक्टर नियाज़ मोहम्मद पल, मुराद पल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुंभ पुलिस असांखे मुबारकूं ॾिनियूं, ॿिए ॾींहुं मुसलसल थाणे ते घुराए चोरी वापसि ॾियण जो चयो, पर इहो ड्रामो निकितो। अली शेर पल जो चवणु हो त हाणे त ज़िंदगी बि ज़हर लॻे पई, घर बचनि खे मुबारकूं ॾिनियूं त असांखे चोरी वापसि मिले थी, बचनि ख़ुशी मल्हायूं, हाणे त बचनि साम्हूं बि नथो वञी सघां। पुलिस असांखे 13 जनवरी खां सुबुह शाम थाणे ते घुराए चोरी वापसि कराइण ॾियण जो चई, वरी राति जो बुख उञ ते घर मोटाए छॾियो अथसि। हाणे असांजी खुली तज़लील कई पई वञे। असांखे कुंभ एसएचओ शौकत रिंद ऐं मनशाद मुबारकूं ॾिनियूं त चोरी वापसि ॾियूं था, पर हिन मुबारकनि खे अॼु 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, हिननि जा आसरा खुटनि ई नथा। असांखे जीअं ई कुंभ पुलिस चयो तीअं ई असीं कयोसीं, हर सहकार कईसीं, पर उन जे मोट में सिर्फ़ु मायूसी मिली आहे। हिननि आईजी ऐं डीआईजी सखर खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चोरी थियल रक़म ऐं सामान वापसि कराए इंसाफ़ करण जी घुर कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।